अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जखरा जिए शाल तुंहिंजो मंदो कन्ने मसुणा। जखरा जिए शाल तुंहिंजो मंदो कन्ने मसुणा। जिए तो अची काल ही नालाइक नवाज़िया। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े पर ॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर हसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचायां थो इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जी दोस्तों, प्रोग्राम सईं राह में अॼु सूरतुल बक़रह जी 143 आयत ऐं 144 आयत जी तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर अवां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जो इरादो अथमि। दोस्तों, अॼु इन्हनि ॿिन्ही आयतुनि जो जामे तफ़सीर ऐं तफ़सील अवां ताईं पहुचायां पियो। हिननि ॿिन्ही आयतुनि जे अंदरि उम्मत मुहम्मदिया जो एतदाल ऐं बैतुल्लाह शरीफ़ जो क़िबलो बणिजणु इन्हनि ॿिन्ही अहम मौज़ूअनि ते त उम्मत जी एतदाल पसंदी कहिड़ी आहे, सभ खां पहिरीं 143 आयत उन जी तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर, उन खां पोइ 144 आयत जंहिंमें अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ही काबतुल्लाह शरीफ़ क़िबलो करे ॾिनो, इन खां अॻु बैतुल मुक़द्दस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ी वेंदी हुई। इहो हिकिड़ो तहक़ीक़ी तफ़सीली मौज़ू आहे। उमेद अथमि त अल्लाह ताला असां अव्हां खे इन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो ऐं पंहिंजे फ़रमान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। आमीन सुम्मा आमीन। दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे लारैब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी अज़मत बरकत तमामु निराली आहे। अल्लाह ताला कुझु लम्हा कुझु पल पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस ॿुधण जी सआदत सां सरफ़राज़ फ़रमाए थो त इहा ख़ुशकिस्मती आहे ऐं अल्लाह ताला जी इनायत आहे, नवाज़िश आहे, रहमत आहे जो रब्बे ज़ुल जलाल अज़्ज़ व जल जी ज़ात असां अव्हां खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए थो त असीं उन जे कलाम मुक़द्दस खे पढ़ूं था ऐं उन सां गॾोगॾु उन जे हुक्मनि खे सम्झण जे लाइ
पंहिंजो दिलि ऐं दिमाग़ मुतवजह कयूं था। असांजो इहो तवजह करणु असांजे लाइ हिदायत जो बाइस बणिबो ऐं असांजे ईमान जी ताज़गी जो सबबु आहे। त हींअर पाण सूरतुल बक़रह ॿिए पारे जी तिलावत शुरू करियूं था। ॿिए पारे मंझां सूरतुल बक़रह जी 143 आयत जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदाअ अलन्नास वयकूनर रसूलु अलैकुम शहीदा वमा जअलनल क़िबलतल्लती कुन्त अलैहा इल्ला लिनअलम मन यत्तबिउर रसूल मिम्मन यन्क़लिबु अला अक़बैहि व इन कानत लकबीरतन इल्ला अलल्लज़ीना हदल्लाहु वमा कानल्लाहु लियुदीअ ईमानकुम इन्नल्लाह बिन्नासि लरऊफ़ुर रहीम। ऐं अहिड़ी तरह बनायोसूं अव्हांखे उम्मत दरमयानी तां त हुजो शाहिद माण्हुनि ते ऐं हुजे ही रसूल अव्हां ते शाहिद। ऐं न मुक़ररु कयो असां क़िबले खे जो हुए तूं हिन वक़्त ताईं उन ते मगर तां त ॼाणूं ज़ाहिर में त केरु थो पैरवी करे रसूल जी ऐं केरु थो मोटे पंहिंजनि खुड़ियुनि ते। ऐं बिलाशुबह इहा ॻाल्हि वॾी आहे मगर उन्हनि ते जो हिदायत कई उन्हनि खे अल्लाह ऐं न आहे अल्लाह जो ही शान जो ज़ाया करे ईमान अव्हांजे खे। बेशक अल्लाह माण्हुनि सां घणो बाझारो रहम कंदड़ आहे। दोस्तों, कुरान पाक जी जेका आयत सूरतुल बक़रह मंझां 143 आयत मूं तिलावत कई, कज़ालिक में काफ़ तशबीह जो हाणे उन जो तफ़सीर पियो मांखे ॿुधायां। तर्जुमो आहे, तर्जुमे खां बाद में तफ़सील आहे उन आयतुनि जो। ऐं यकीनन अॼु जेको तफ़सीर आहे उहो अव्हांखे अव्हां जे मुतअल्लिक़ यानी असां अव्हां सभु आका जी उम्मत आहियूं, कहिड़ियूं महिरबानियूं थियूं आहिनि ऐं उम्मत मुहम्मदिया जो एतदाल कहिड़ो आहे, इन सिलसिले में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात असां ऐं अव्हां जी रहनुमाई फरमाई आहे कलाम इलाही जे सूरत में। ऐं उहो वरी असांजे अव्हां जे आका मदीने वारे साईं असांखे सम्झायो आहे। ख़ासि करे उन मदीने वारे आका महबूब जे सम्झाइण खे वरी असांजे रब्बानी आलिमनि असांखे चङी तरह खोले तफ़सीर जी सूरत में ऐं तफ़सील जी सूरत में सम्झायो आहे त जीअं क़ुरान करीम जे उन हिकमत खे सम्झी सघूं। दोस्तों, तिलावत कयल आयत करीमा में कज़ालिक में काफ़ तशबीह जो ऐं ज़ालिक इस्म इशारो आहे। उन में इख़्तिलाफ़ आहे त इहा तशबीह कंहिंसां ॾिनल आहे। आला हज़रत इमामुल बरकत शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त कज़ालिक लफ़्ज़ मुब्तदा आहे, उन जी ख़बर महज़ूफ़ आहे या ख़बर आहे ऐं उन जी मुब्तदा महज़ूफ़ आहे। यानी ॻाल्हि हीअ आहे त असां अव्हांखे उम्मत मुतदिल बनायो आहे। तफ़सीर नई में सुफ़े 9 ऐं जुल्द 2 जो हवालो मूं अव्हांखे ॾिनो। अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे, जीअं काबो ज़मीन जो विच आहे तीअं असां अव्हांखे बि विच थरी उम्मत बनायो आहे। दोस्तों, अव्हां नबीयन अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां घटि ऐं ॿियनि उम्मतुनि खां मथे आहियो ऐं वसतनि जी माना मुतदिल आहे ऐं उहो ई भलो आहे। जीअं त हीअ उम्मत अदुल ऐं इंसाफ़ वारी आहे ऐं संदन मिलत ग़ुल्फ़ ज़्यादती हद खां लंघण या कोताही तक़सीर ऐं घटिताईअ ॿिन्ही खां पाक ऐं साफ़ आहे। तंहिंजे करे हिन उम्मत खे दरमयानी ऐं इंसाफ़ वारी उम्मत सॾियो वियो आहे। दोस्तो, ॾिसो केॾो अल्लाह ताला जो करम ऐं फ़ज़ुल आहे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वसत जी माना में आंदो आहे त उम्मतम वसतन क़ाल अदला। दोस्तो, तिरमिज़ी शरीफ़ सुफ़े 120 जुल्द 2 तफ़सीर कुर्तबी जे सुफ़े 153 जुल्द 2 जो हवालो अव्हांखे ॾेई रहियो आहियां।
यानी दरमियानी ऐं विच थरी उम्मत। हिन उम्मत में न नसारनि वारो ग़ुल्व यानी हद खां वधणु आहे, नसारा हद खां वधी वेंदा हुआ, ऐं न यहूदियुनि वारी तक़सीर यानी नबीअनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो शान सफ़ा घटि करणु। मक़सदु त हिन उम्मत इस्लामिया खे ख़ासि इम्तियाज़ी फ़ज़ीलत अता कई वई आहे जो उन्हनि खे मुतदिल बनायो वियो आहे। हिते ॿ टे ॻाल्हियूं क़ाबिले ग़ौर आहिनि त एतिदाल छा आहे ऐं एतिदाल जी वस्फ़ जी एतिरी अहमियत छो आहे जो उन ते फ़ज़ीलत जो मदार रखियो वियो आहे, ऐं मुहम्मदी उम्मत आला नबी सलातो वसलाम जे मुतदिल हुजण लाइ वाक़िआत जे लिहाज़ सां कहिड़ो सबूत आहे। दोस्तों, इन्हनि टिन्ही ॻाल्हियुनि जो जवाबु तरतीब सां सामईन अव्हां जे पेशे ख़िदमत आहे। हाणे सभ खां पहिरीं त एतिदाल जी माना आहे बराबरि हुजणु, जंहिंमें ॿई पासा सही रखिया वञनि। नंबर ॿियो, एतिदाल जी सिफ़त जी एतिरी अहमियत इन जे करे आहे जो ज़ाहिरी या बातिनी तरह इंसान केॾांहुं बि हद खां लंघंदो त नुक़सान में वेंदो। कामिल इंसान चवाइण जो मुस्तहिक़ सिर्फ़ु उहो शख़्स थी सघे थो जेको जिस्मानी एतिदाल सां गॾु रूहानी ऐं अख़लाक़ी एतिदाल बि रखंदो हुजे। दोस्तो, जहिड़ी तरह जिस्मानी इलाज मुआलजे लाइ हर ज़माने, हर जॻह, हर ॻोठ में तबीबनि, डॉक्टरनि, दवाउनि ऐं बीमारीअ जे तशख़ीस लाइ औज़ारनि वग़ैरह जो इंतज़ाम हूंदो आहे, अहिड़ी तरह अल्लाह ताला रूहानी इलाज ऐं क़ौमुनि में अख़लाक़ी एतिदाल पैदा करण जे लाइ अंबिया अलैहिमुस्सलाम मोकिलिया ऐं उन्हनि सां गॾु आसमानी हिदायतूं किताबनि जी सूरत में मोकिलियूं ऐं ज़रूरत हार उन्हनि खे मादी ताक़तूं बि अता कयूं। इन मज़मून खे अल्लाह ताला क़ुरान पाक जी ॿी आयत में हिन तरह बयानु फ़रमायो आहे त लक़द अरसलना रुसुलना बिलबय्यिनाति व अंज़लना मअहुमुल किताब वल मीज़ान लियक़ूमन्नासु बिलक़िस्त व अंज़लनल हदीद फ़ीहि बअसुन शदीदुन व मनाफ़िउ लिन्नास। दोस्तों, सूरतुल हदीद जे अंदर ही आयत आहे, यानी बेशक मोकिलियोसूं पंहिंजनि रसूलनि खे निशाननि सां ऐं लाथोसूं उन्हनि सां गॾु किताब ऐं साहिमी तां त क़ाइमु रहनि माण्हू इंसाफ़ सां, ऐं लाथोसूं लोह उन में सख़्तु डप ऐं नफ़ा आहिनि माण्हुनि जे लाइ। हिन आयत सगोरी ते ग़ौर कयो त उन में अंबिया अलैहिमुस्सलाम जे मोकिलण ऐं किताबनि जे नाज़ुल करण जी हिकमत इहा बयानु कई वई आहे त उन्हनि जे ज़रिए माण्हुनि में रूहानी, अख़लाक़ी ऐं इल्मी एतिदाल पैदा कयो वञे, ऐं साहिमी माण्हुनि जे मामलात ॾियण वठण में एतिदाल पैदा करण जे लाइ हूंदी आहे ताराज़ी। ऐं हीअ बि मुमकिन आहे त साहिमीअ मां यानी ताराज़ीअ मां मुराद हर पैगम्बर सगोरे जी शरीयत हुजे, जंहिंजे ज़रिए हक़ीक़ी एतिदाल मालूम थींदो आहे ऐं अदुल ऐं इंसाफ़ क़ाइमु कयो वेंदो आहे, ऐं उहा ई क़ौमुनि जी सिहतमंदी ऐं तंदुरुस्ती आहे। दोस्तों, प्रोग्राम सही राह मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश करियां पियो। अॼु सूरतुल बक़रह जी 143 ऐं 44 आयत पाण तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर समाअत कयूं था। हींअर मां अव्हां जे आॾो इब्तिदाई यानी 144 आयत शरीफ़ जो तफ़सीर अर्ज़ु रखां पियो। 143 आयत जो तफ़सीर जंहिंमें उम्मत मुहम्मदिया जो एतिदाल बयानु थी रहियो आहे। दोस्तों, उम्मत मुहम्मदिया जे लाइ जो फ़रमान आयो आहे त अव्हां उम्मतम वसतन आहियो। इहो ॻाल्हाइण ऐं लिखण में त हिकु लफ़्ज़ आहे, पर हक़ीक़त जे एतबार सां कंहिं क़ौम या शख़्स में जेतिरा बि कमालात हिन दुनिया में थी सघंदा आहिनि,
उन्हनि सभिनी ते हावी ऐं जामे आहे। हिन आयत में मुहम्मदी उम्मत खे इहो ॿुधायो वियो आहे, तव्हां में शराफ़त ऐं फ़ज़ीलत जो हर हिकु जोहर बदरजे कमाल मौजूदु आहे, ऐं जंहिं गर्ज़ जे लाइ ई आसमान ऐं ज़मीन जो सारो निज़ाम रखियो वियो आहे, ऐं जंहिं लाइ अंबिया अलैहिमुस्सलाम ऐं आसमानी किताब मोकिलिया विया आहिनि। हीअ उम्मत उन्हनि सभिनी उम्मतुनि खां मुमताज़ ऐं अफ़ज़ल आहे। क़ुरान करीम हिन उम्मत जे उन फ़ज़ीलत वारी ख़ासि वस्फ़ जो मुख़्तलिफ़ आयतुनि में मुख़्तलिफ़ उनवानात सां ज़िक्र कयो आहे। सूरतुल अराफ़ जे आख़िर में हिन उम्मत जे बारे में इरशाद आहे, व मिम्मन ख़लक़ना उम्मतुन यहदून बिलहक़ व बिही यअदिलून, यानी उन्हनि मां जिन खे असां पैदा कयो आहे हिकु अहिड़ी उम्मत आहे जेके सिधी वाट ॿुधाइनि था ऐं उन जे मुआफ़िक़ अदुल कनि था। दोस्तो, हिन आयत सगोरी में ॿुधायो वियो आहे त उहे ज़ाती मफ़ादात ऐं ख़्वाहिशात खे छॾे आसमानी हिदायत जे मुआफ़िक़ पाण बि हलनि था ऐं ॿियनि खे बि हलाइण जी कोशिश कनि था। ऐं जेकॾहिं कंहिं मामले में इख़्तिलाफ़ या नज़ा पैदा थी पवे त उन जो फ़ैसिलो बि आसमानी क़ानून जे ज़रिए कंदा आहिनि, जंहिंमें कंहिं क़ौम या शख़्स जी ख़ुसूसी मफ़ाद खे को ख़तरो न आहे। ॿी जाइ ते उम्मत मुहम्मदी आला नबी सलातो वसलाम जे उन रूहानी ऐं मिसाली एतदाल खे हिननि लफ़्ज़नि में बयानु कयो वियो आहे। अल्लाह ताला फ़रमायो, कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़्रिजत लिन्नास तअमुरून बिलमअरूफ़ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह, यानी अवां सभिनी उम्मतुनि में भली उम्मत आहियो जेका माण्हुनि जे लाइ कढी वई आहे, चङाईअ जो अमुर कयो था ऐं बुराईअ खां रोकियो था ऐं अल्लाह ते ईमान रखो था। दोस्तों, मक़सदु जीअं हिन उम्मत खे रसूल सभिनी रसूलनि अलैहिमुस्सलाम खां भलो ऐं किताब सभिनी किताबनि जो जामे ऐं अकमल नसीब थियो आहे, त उन्हनि खे एतदाल बि आला नमूने ते नसीब थियो आहे, जो उहे सभिनी उम्मतुनि खां बहितर उम्मत बनाया विया आहिनि। उन्हनि लाइ उलूम व मारिफ़ जा दरवाज़ा खोलिया विया आहिनि ऐं कवी उमेद आहे त ईमान, अमल ऐं तक़वा जूं सभई शाख़ूं उन्हनि जे क़ुर्बानियुनि सां सरसब्ज़ ऐं शादाब थींदियूं। उहे कंहिं मख़सूस मुल्क या सूबे में बंदि न हूंदा, पर उन्हनि जो दायरा अमल सारी दुनिया ऐं इंसानी ज़िंदगी जे सभिनी शोबनि ते हावी हूंदो, ॼण त उन्हनि जो वजूद ई उन लाइ हूंदो त ॿियनि जी ख़ैर ख़्वाही कनि ऐं जहिड़ी तरह मुमकिन हुजे उन्हनि खे जन्नत जे दरवाज़नि ते आणे बीहारिनि। उख़्रिजत लिन्नास, इन्हीअ में इन तरफ़ इशारो आहे त हीअ उम्मत पैदाई ॿियनि जे फ़ाइदे ऐं ख़ैर ख़्वाही लाइ थी आहे। उन जो मनसिबी फ़र्ज़ ऐं क़ौमी निशान हीअ आहे त माण्हुनि खे चङनि कमनि जो हुकुम करे ऐं बुराईअ खां रोके ऐं उन बुराईअ में शिर्क, कुफ़ुर, बिदआत, सय्य, क़बीह रसूमात ऐं हर क़िस्म जी बद अख़लाक़ी ऐं नामअक़ूल ॻाल्हियूं दाख़िल आहिनि। उन्हनि खे रोकण बि केतिरनि नमूननि सां थींदो, कॾहिं तलवार सां, कॾहिं कलम सां, कॾहिं हथ सां त कॾहिं ज़ुबान सां। मक़सदु त हर क़िस्म जो जिहाद उन में दाख़िल आहे। इहा सिफ़त जेतिरे क़दुरु उमूम ऐं एहतमाम सां उम्मत मुहम्मदिया में लधी वई आहे, अॻियनि उम्मतुनि में उन जो मिसाल नथो मिले। दोस्तों, प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु सूरतुल बक़रह जी 143 ऐं 144 आयत जी तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करियां पियो। हींअर पाण 143 आयत जो तफ़सीर पढ़ूं पिया। तफ़सीर में तफ़सील उम्मत मुहम्मदिया जे एतदाल जो हले पियो। उन में ॿ ॻाल्हियूं मूं अव्हां जे साम्हूं एतदाल जे हवाले सां अर्ज़ु कयूं आहिनि। हाणे टीं ॻाल्हि पियो अर्ज़ु कयां त हिन उम्मत जे दरमियाना ऐं मुतदिल हुजण जो वाक़ियात सां सबूत कहिड़ो आहे। उन जो तफ़सील डिघो ऐं सभिनी उम्मतुनि जे एतिक़ादात, अमाल, अख़लाक़ ऐं कारनामनि जो मवाज़नो करे ॿुधाइण ते मौक़ूफ़ आहे।
उन में ॿ टे शयूं मिसाल तौरु अव्हांखे ॿुधाइजनि थियूं, अव्हां जे साम्हूं ज़िक्र कजनि थियूं। उमेद तव्हांखे ज़रूरु सम्झ में ईंदियूं, अकुल अदराक ऐं शऊर में ईंदियूं, ऐं उन खां पोइ अव्हां सम्झंदव त अल्लाह ताला असांखे पंहिंजे महबूब जो उम्मती बनायो आहे त केॾी न अज़ीम अज़मत सां नवाज़ियो अथईं। दोस्तों, एतक़ाद जो एतदाल यादि रखो त अॻियनि उम्मतुनि में हिकु तरफ़ ही थो नज़र अचे जो उन्हनि अल्लाह ताला जे रसूलनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे उन जो पुटु बनाए उन्हनि जी इबादत ऐं पूॼा शुरू करे ॾिनी, ऐं ॿिए तरफ़ उन्हनि जी इहा हालत बि ॾिसो जो नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जा मौजज़ा ॾिसण जे बावजूदि बि जॾहिं उन्हनि खे उन्हनि जे भलारे नबी जंग ऐं जिहाद लाइ सॾियो त चवणु लॻा त तूं ऐं तुंहिंजो रब वञी जंग कयो, असीं त हिते वेठा आहियूं। कॾहिं पाण ई उन्हनि प्यारनि खे तरह तरह ईज़ाह ॾींदा हुआ, पर मुहम्मदी उम्मत वारा हर ज़माने में हर तरफ़ पंहिंजे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहो इश्क ऐं मुहबत रखनि था जो पंहिंजी जान, माल, औलाद ऐं आबरू संदन कदमनि तां क़ुर्बान कनि था। सलाम उस पर के जिसके नाम लेवा हर ज़माने में, सलाम उस पर के जिसके नाम लेवा हर ज़माने में, बढ़ा देते हैं टुकड़ा सरफरोशी के फसाने में। तो दोस्तों, ॿिए तरफ़ ही एतदाल त रसूल खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़ुदा खे ख़ुदा जल शानहू सम्झनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन्हनि कमालात ऐं फ़ज़ाइल जे बावजूदि अल्लाह ताला जो बानो ऐं रसूल सम्झनि था। बदस ख़ुदा बुज़ुर्ग तुई किस्स मुख़्तसर अमल ऐं इबादत में एतदाल, एतक़ाद खां पोइ अमल ऐं इबादत जो नंबर आहे। दोस्तों, अॻियनि उम्मतुनि खे ॾिसो त हिकु तरफ़ उहे शरीयत जे हुक्मनि खे ॿटनि पैसनि ते विकिणी रहिया आहिनि, रुश्वतूं वठी आसमानी किताबनि में तरमीम करे ग़लति सलत फ़तवाऊं ॾेई तरह तरह जा हीला बहाना करे शरई अहकाम पिया बदिलाइनि, ऐं ॿिए तरफ़ दुनिया जा ताल्लुकात टोड़ियो इबादत खाननि में रहबानियत क़बूल करियो वेठा आहिनि। अल्लाह ताला जे ॾिनल हलाल नेमतुनि खां बि पाण खे महरूम रखियो वेठा आहिनि। पर मुहम्मदी उम्मत हिकु तरफ़ रहबानियत खे इंसानियत ते ज़ुल्म करार ॾिनो आहे त ॿिए तरफ़ अल्लाह ताला जे हुक्मनि ते क़ुर्बान थियण जो जज़्बो पैदा कयो आहे, ऐं कैसर ऐं किसरा जे तख़्तनि ऐं ताजनि जा मालिक बणिजी बि दुनिया खे ई ॾेखारियो अथनि त दीनदारी ऐं सियासत हिक ॿिए जे ख़िलाफ़ न आहिनि। मज़हब सिर्फ़ु मस्जिदुनि ऐं दरगाहुनि में बंदि रहण लाइ न आयो आहे, बल्कि उन जी हुक्मरानी बाज़ारुनि ऐं दफ़्तरनि ते बि आहे त वज़ारतुनि ऐं इमारतुनि ते बि। उन बादशाही में फ़क़ीरी ऐं फ़क़ीरीअ में बादशाही सेखारी आहे। दोस्तों, उन्हीअ खां पोइ आहे मुआशरती ऐं तमद्दुनी एतदाल। अॻियनि उम्मतुनि में अमां हिकु तरफ़ ॾिसंदव त इंसानी हक़नि जी उन्हनि खे का परवाह न आहे। पंहिंजनि मक़सदनि जे ख़िलाफ़ जंहिंखे ॾिसंदा त उनखे क़त्ल करणु, लुटणु संदन वॾो कमाल आहे। औरतुनि खे ज़िंदह क़ब्रुनि में पूरे छॾींदा हुआ, ऐं ॿिए तरफ़ अल्लाह ताला जे हलाल कयल जानवरनि जो गोश्त न खाईंदा हुआ। पर मुहम्मदी उम्मत अला नबी सलातु वसलाम ईअं न आहे। उन्हनि हलाल खे हलाल सम्झी इस्तेमालु कयो आहे ऐं हराम खे हराम सम्झी उन खां परे रहिया आहिनि। उन्हनि औरतुनि जे हक़नि जी बि हिफ़ाज़त सेखारी आहे ऐं उन्हनि खे पूरी तरह संभालियो आहे। दोस्तो, हाणे पाण अचूं था इक़्तिसादी ऐं माली एतदाल ॾांहुं। त दुनिया जी हर क़ौम ऐं हर मिलत में सभ खां अहम मसइलो मुआशियात ऐं इक़्तिसादियात आहे। उन में बि अव्हांखे
ॿियनि में तरह तरह जूं बेएतदालियूं नज़र ईंदियूं। हिकु तरफ़ सरमाएदारी निज़ाम आहे जंहिंमें हलाल ऐं हराम जे क़ैदनि ऐं ॿियनि माण्हुनि जी ख़ुशहालीअ या बदहालीअ खां अखियूं बंदि करे ज़्यादा खां ज़्यादा दौलत कमाइण सभ खां वॾी इंसानी फ़ज़ीलत सम्झी वेंदी आहे। ॿिए तरफ़ शख़्सी ऐं इनफ़रादी मिल्कियत खे बुनियाद खां ई जुर्म करार ॾिनो वेंदो आहे। मुहम्मदी उम्मत ऐं उन्हनि खे मिलियल शरीयत उन में बि एतदाल पैदा कयो आहे। हिकु तरफ़ दौलत खे ज़िंदगीअ जो मक़सदु बणाइण खां मना कई आहे त ॿिए तरफ़ दौलत जे तक़सीम लाइ अहिड़ा पाकीज़ा उसूल ऐं क़ाइदा मुक़ररु कया आहिनि जिन सां को बि इंसानु ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि खां महरूम न रहे ऐं न को फ़र्द समूरी दौलत गॾु करे सघे। हलाल माल जी फ़ज़ीलत ऐं उन जे सही इस्तेमालु करण जो तरीक़ो ॿुधायो वियो आहे। लितकूनू शुहदा अलन्नास, यानी महशर में नबीअनि जा शाहिद बणिजी संदन उम्मतुनि ते शाहिदी ॾियो। जीअं सही बुख़ारी शरीफ़ में हज़रत अबू सईद ख़ुदरी रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॾियो वेंदो। पोइ उहो अर्ज़ु कंदो त हाज़िर आहियां ए मुंहिंजा पालनहार, ए मुंहिंजा परवरदिगार। पोइ अल्लाह ताला उनखे फ़रमाईंदो त तो तबलीग कई हुई? हज़रत नूह अलैहिस्सलाम अर्ज़ु कंदो त हा मुंहिंजा मौला। पोइ वरी उन जी उम्मत खे चयो वेंदो त अव्हांखे तबलीग कई हुयाई? उहे चवंदा त असां वटि त को बि ड्रेजारींदड़ न आयो हो। पोइ अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फ़रमाईंदो त तुंहिंजो शाहिद केरु आहे? अर्ज़ु कंदो त मुंहिंजा मौला तुंहिंजो आख़िरी महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात बाबरकात मुंहिंजा शाहिद आहिनि। न रुगो उहे शाहिद आहिनि पर उन जी उम्मत बि शाहिद आहे इन ॻाल्हि जी त मूं पंहिंजे उम्मतिन खे तो ख़ुदा जो हक़ जो पैगाम पहुचायो हो। पोइ उहे शाहिदी ॾींदा त उन वाक़े तबलीग कई हुई ऐं इहा ई हिन आयत मां मुराद आहे। अल्लामा इब्नुल मुबारक हीअ हदीस उन ई बारे में डिघी आंदी आहे ऐं उन में ही अल्फाज़ आहिनि त पोइ उहे उम्मतूं अर्ज़ु कंदियूं त असां ते उहे शाहिदी कीअं था ॾियनि जेके असांजे वक़्त में न हुआ। अल्लाह ताला मुहम्मदी उम्मत खे फ़रमाईंदो त तव्हां उन्हनि ते शाहिदी कीअं था ॾियो जंहिंजे वक़्त में अव्हां पैदा ई न थिया हुया। अर्ज़ु कंदा त या अल्लाह, तो असां ॾे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो हो ऐं उन ॾांहुं पंहिंजो अहद ऐं किताब लाथो हो ऐं तो ई बयानु फ़रमायो हो त उन्हनि नबीअनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम तबलीग कई हुई। पोइ अल्लाह ताला फ़रमाईंदो त सच था चवनि ऐं इहो ई अल्लाह ताला जो फ़रमान वकज़ालिक जअलनाकुम उम्मतम वसता जो आहे। दोस्तो, हिन आयत में आयत ऐं रवायत मां साबित थियो त मुहम्मदी उम्मत अला नबी सलातु वस्सलाम एतिरी भली आहे जो जंहिं लाइ जेका शाहिदी ॾियनि उन लाइ उहो हुकुम जारी थींदो। ही अल्लाह ताला जे तरफ़ां मुक़ररु कयल शाहिद आहिनि। जीअं सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां हिकु जनाज़ो गुज़रियो ऐं उते वेठलनि उन जे भले हुजण जी सना कई त पाण फरमायाऊं वजबत वजबत वजबत। उन खां पोइ ॿियो जनाज़ो आंदो वियो, उन जी बुराई बयानु कई वई त बि पाण फरमायाऊं त वजबत वजबत वजबत। हज़रत उमर रदी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, तव्हां तां मुंहिंजो अबो ऐं अम्मा क़ुर्बान, अवां ॿिन्ही लाइ साॻिया अल्फाज़ इरशाद फ़रमाया, हालांकि हिक जी नेकी ॿिए जी बुराई बयानु कई वई हुई। मक़सदु छा आहे? दोस्तो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फ़रमायो त जंहिं लाइ अव्हां चङे हुजण जी ॻाल्हि कई उन लाइ जन्नत वाजिबु थी ऐं जंहिंजो अव्हां बुरो हुजणु बयानु कयो उन लाइ जहन्नम जी बाहि वाजिबु थी। अव्हां ज़मीन में अल्लाह जा शाहिद आहियो, अव्हां ज़मीन में अल्लाह जा शाहिद आहियो, अव्हां ज़मीन में अल्लाह जा शाहिद आहियो। ऐं हज़रत इबादा बिन सामत रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो
पाण फरमायूं त मुंहिंजी उम्मत खे 3 शयूं अहिड़ियूं अता थियूं आहिनि जेके नबीअनि खां सवाइ ॿिए खे न मिलियूं आहिनि। अल्लाह ताला जंहिं वक़्तु नबी खे मोकिलींदो हो त उनखे फरमाईंदो हो त मूंखां दुआ घुर त क़बूल कयां। हिन उम्मत खे बि फरमायाईं त दुआ घुरो त क़बूल कयां। ऐं जंहिं वक़्तु कंहिं नबी खे मोकिलींदो हो त उनखे फरमाईंदो हो त तो ते दीन में को हर्ज नाहे। ऐं हिन उम्मत खे बि फरमायाईं त अव्हां ते दीन में को हर्ज नाहे। ऐं जंहिं वक़्तु को नबी मोकिलींदो हो त उनखे उन क़ौम ते शाहिद बनाईंदो हो। ऐं हिन उम्मत खे बि माण्हुनि ते शाहिद बनायाईं। दोस्तो, हीअ रवायत अबू अब्दुल्ला हकीम तिरमिज़ी नवादिरुल उसूल में आंदी आहे ऐं तफ़सीर कुर्तबी सुफ़े 155 जुल्द 2 में आंदी आहे, जेका मूं अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाई। अल्लाह ताला फरमायो लियकून रसूल अलैकुम शहीदा, ऐं रसूल अव्हां ते शाहिद हूंदो, यानी महबूब खुदा सैयदुल अंबिया सरवर कोनो मकां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत जी सदाकत ऐं अदालत जी गवाही ॾींदा। छो त पाण पंहिंजे हर उम्मतीअ जी हालात खां पूरी तरह वाक़ुफ़ आहिनि। जीअं हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस दहलवी अलैहि रहमत पंहिंजे तफ़सीर फ़तहुल अज़ीज़ में तफ़सील लिखियो आहे त अव्हां जो रसूल अव्हां ते शाहिदी ॾींदो, छो त उहो नबूवत जे नूर सां हर दीनदार जे रुतबे खे ॼाणे थो त उहो संदन दीन में कहिड़े दर्जे ते पहुतो आहे ऐं उन जे ईमान जी हक़ीक़त छा आहे, ऐं उहो कहिड़ो पर्दो आहे जंहिंजे करे तरक़ीअ खां महरूम आहे। पोइ उहो अव्हां जे गुनाहनि ऐं ईमान जे दर्जनि, चङनि ऐं बुरनि अमलनि, अख़लास ऐं मुनाफ़िक़ीअ खे सुञाणे थो। दोस्तो, तफ़सीर ज़ियाउल क़ुरान सुफ़े 101 जुल्द 1 जी रवायत कयल हदीस मूं अव्हां खे ॿुधाई। उहो साॻियो मज़मून अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत बि लिखियो आहे ऐं उन जो मक़सद ऐं माना बि साॻी आहे। तफ़सीर रूहुल बयान सुफ़े 248 जुल्द 1 जे अंदरि, ऐं उन में साॻे तफ़सील में हुन सिर्फ़ु इहो वाधारो कयो आहे त संदन उम्मती ॿियनि उम्मतुनि जा अहवाल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर सां सुञाणनि था, यानी हुज़ूर जो नूर उम्मत जे लाइ रहनुमाई ऐं रहबरी जो बाइस आहे, रहबरी जो सबबु आहे। हुज़ूर त हुज़ूर आहिनि, पर उन जा उम्मती बि आम उम्मतुनि जे अहवाल खां वाक़िफ़ थी सघनि था, वाक़िफ़ आहिनि, वाक़िफ़ हुया, वाक़ुफ़ रहंदा। त मुफ़स्सिर बग़वी हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे, उन फरमायो त हिकु ॾींहुं विचीअ निमाज़ खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां में उथी बीठा। पोइ क़यामत ताईं का बि शइ न छॾियाऊं मगर उहा उन ई जाइ ते बयानु फरमायूं तां जो जॾहिं सिज खजिन जे चोटियुनि ऐं भितियुनि जे पासनि ते थी बीठो, लहण खे वेझो थियो, त फरमायूं जेतिरी दुनिया जी मुद्दत गुज़री आहे उन लिहाज़ सां हींअर सिर्फ़ु एतिरी बची आहे जेतिरो वक़्तु अव्हां जे हिन ॾींहं मां बचियो आहे। ख़बरदार, ऐं हीअ उम्मत 70 उम्मतुनि खे पूरे करण वारी आहे, ऐं हीअ उन्हनि मां पोइ ऐं अल्लाह वटि वधीक इज़त वारी आहे। अहिड़ी रवायत बहज़ बिन हकीम संदन बाबे खां उन पंहिंजे पीउ खां कई आहे, जेका तिरमिज़ी इब्न माजा ऐं दारमी ज़िकिर कई आहे। दोस्तो, हीअ रवायत मूं अव्हां खे तफ़सीर मज़हरी सुफ़े 129 जुल्द 1 जी ॿुधाई। हिन हदीस मुबारक मां साबित थियो त सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला जी अता सां क़यामत ताईं थियण वारनि शयुनि जो इल्मु आहे, तॾहिं त उते जो उते सभु बयानु फरमायूं। दोस्तों, प्रोग्राम साईं राह मां यहाँ मां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी
अॼोके हिन प्रोग्राम में सूरतुल बक़रह जी 143 ऐं 144 आयत तव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करियां पियो। शुरूआत में 143 आयत जी अव्हां तिलावत ऐं तर्जुमो ॿुधो। हाणे उन्हीअ जो तफ़सील सां बयानु थी रहियो आहे जेको अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाए रहियो आहियां। उम्मत मुहम्मदिया जो एतदाल अर्ज़ करे रहियो आहियां त मुहम्मदी उम्मत अला नबी सलातो वसलाम जे शाहिदीअ खे एतिरी अहमियत ॾियण मां साबित थियो त उन्हनि जो कंहिं मसइले ते हिकु राय थी फ़ैसिलो ॾियण बि हुज्जत ऐं दलील आहे जंहिंखे उम्मत जो इजमा सॾियो वियो आहे। दोस्तो, अल्लामा अहमद जूं लिखियो आहे त हिन आयत मां दलील थो मिले त उम्मत जो इजमा हुज्जत आहे, छो त अल्लाह ताला हिन उम्मत खे अदालत सां मौसूफ़ कयो आहे ऐं अदुल मुस्तहिक़ आहे हिन ॻाल्हि जो क़बूल कयो वञे। पोइ जेकॾहिं उहे कंहिं ॻाल्हि ते इजमा कनि ऐं शाहिदी ॾियनि त उनजो क़बूल करणु लाज़िम आहे। अल्लामा मुहम्मद बिन अहमद अंसारी अलैहि रहमत लिखियो आहे त हिन में इजमा जी सही हुजण ऐं उन जे हुक्म जे वाजिबु हुजण जो दलील आहे, छो त उहे जॾहिं आदिल आहिनि त माण्हुनि ते शाहिद बि आहिनि ऐं हर पहिरियों ज़मानो पोयनि ते शाहिद आहे। पोइ सहाबनि जो कौल ताबई ते हुज्जत ऐं शाहिद आहे ऐं उन्हनि जो कौल पोयां अचण वारनि लाइ हुज्जत ऐं दलील आहे। मक़सदु त अल्लाह ताला हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत खे वॾियुनि ऐं घणियुनि नेमतुनि सां नवाज़ींदे फ़रमायो त असां अव्हांखे एतिरो मर्तबो ऐं मान ॾिनो आहे, अव्हांखे शरीयत बि ॾिनी आहे त तरीक़त बि अता कई आहे। अव्हां में उलमा बि आहिनि त औलिया बि आहिनि। अव्हां जो अमल थोरो ऐं उन जो अजुर घणो आहे। अव्हां उन रहमत जे मींहं वांगुरु आहियो जंहिंजो अवल बि भलो त पछाड़ी बि भली। अव्हां जा पहिरियां असहाबी, विच में औलिया ऐं उलमा त आख़िर में हज़रत ईसा ऐं हज़रत इमाम महदी आहिनि। अहिड़ी तरह अव्हां जंहिं बि कम खे भलो सम्झो त उहो भलो आहे। हिन आयत सगोरी जे मुताले मां कुझु फ़ाइदा अव्हांखे उम्मत मुहम्मदिया जे एतदाल जे हवाले सां ॿुधायां थो। अञा उन साॻी आयत जो तफ़सीर ऐं तफ़सील जारी आहे। दोस्तो, शाहिदी वठणु ऐं वाक़े जी तहक़ीक़ात लाइ पुछा ॻाछा करणु इल्म ग़ैब जे ख़िलाफ़ु न आहे। अल्लाह ताला खे अॻियां नबियनि सगोरनि अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबलीग ऐं उन्हनि जे उम्मतुनि जे इनकार जी ख़बर ऐं इल्मु हो, उन जे बावजूद बि उन्हनि ते हुज्जत क़ाइमु करण लाइ शाहिदियूं वठे थो। इहा उन में हिकमत आहे। नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि अल्लाह ताला इल्म ग़ैब अता फ़रमायो आहे। पाण जेकॾहिं का ॻाल्हि कंहिं मलाइक सगोरे या असहाबी रदी अल्लाह ताला अन्हु खां पुछी अथनि त उन में बि हिकमतूं आहिनि ऐं इहो पुछणु संदन बेख़बर या बे इल्म हुजण जो दलील न आहे। पाण सईदा आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह ताला अन्हा जे वाक़े जी तहक़ीक़ात फ़रमाई हुयाऊं। सा सिर्फ़ु दुश्मननि जे मुंहुं बंदि करण लाइ त को तरफ़दारीअ जो इल्ज़ाम न लॻाए, बाक़ी खेनि पंहिंजी अहलिया जे पाक दामन हुजण जो यकीनी इल्मु हो। दोस्तो, उन्ही खां पोइ ॿियो फ़ाइदो त मां जेको अर्ज़ु करे वियुसि मथे अर्ज़ु थी चुको त हज़रत अबू सईद ख़ुदरी रदी अल्लाह ताला अन्हु जी रवायत कयल हदीस ऐं शाह अब्दुल अज़ीज़ ऐं अल्लामा इस्माइल हक़ीअ जे तफ़सीरनि जी रोशनीअ में ॾिसिजे थो त इहो मालूम थिए थो त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़यामत ताईं अचण वारनि वाक़िअनि ऐं मख़लूक़ात ऐं उन जे हालात जो इल्मु अता कयो वियो आहे ऐं पाण सभिनी खां वाक़िफ़, हाज़ुर ऐं नाज़ुर आहिनि, छो त ॿुधी गवाही त क़यामत में संदन उम्मती बि ॾींदा, पर उन्हनि ते अॻियां उम्मती एतिराज़ु कंदा, मगर संदन शाहिदीअ जो जॾहिं ज़िक्र थींदो त उहे उन ते एतिराज़ु न कंदा, छो त संदन शाहिदी ॿुधल न पर ॾिठल आहे। त दोस्तो, अल्लामा इस्माइल हक़ी जो कौल ज़िक्र कयो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर सां संदन कामिल उम्मती बि वॾो इल्मु ऐं वॾी निगाह रखनि था। उन जे करे सैयदना गौस आज़म रदी अल्लाह ताला अन्हु, पीरनि जो पीर, रोशन ज़मीर, मुहीउद्दीन मीर, महबूब सुबहानी, क़ुतुब रब्बानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रदी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त नज़रतु इला बिलादिल्लाह जमअन
कहरदलतिन अला हुक्म इत्तिसाली, यानी मूं अल्लाह ताला जे सभिनी शहरनि खे ईअं ॾिठो आहे जीअं सरेह जो दाणो हथनि सां ॻंढियल नज़र ईंदो आहे। दोस्तो, ही गौसे आज़म जो कमाल आहे, पीरनि जे पीर जो कमाल आहे, त मदीने वारे मीर जो कमाल छा हूंदो। हाणे उन खां पोइ मथे अव्हांखे मां ॿुधाया आयुसि त मुस्लमाननि जो इजमा हुज्जत ऐं शरई दलील आहे। उन जे करे मीलाद शरीफ़ मल्हाइण, यारहीं शरीफ़ करणु, उर्स वग़ैरह सभु सुठा कम ऐं मुस्तहब आहिनि। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बेअदबनि गुस्ताखनि खां सवाइ सारी दुनिया जा उलमा, मशाइख़, बुज़ुर्ग ऐं आम मुस्लमान उन्हनि खे सुहिणो सम्झी कनि था, खाइनि था ऐं उन्हनि मौक़नि जे मल्हाइण जी तरग़ीब ॾियनि था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जा मुक़ररु कयल शाहिद आहिनि। पाण जंहिंजे जन्नती हुजण जी शाहिदी ॾियनि उहो जन्नती आहे, ऐं जंहिंखे जहन्नमी चवनि था उहो जहन्नमी आहे। पाण असहाबनि सगोरनि जे जन्नती हुजण जा शाहिद आहिनि, त उन्हनि खे जेको जन्नती न मञे उहो संदन शाहिदीअ जो मुनकर आहे, ऐं संदन शाहिदीअ जो इनकार कंदड़ क़ुर पाक जी हिन आयत जो मुनकर ऐं क़ुर पाक जो मुनकर काफ़र, बेदीन ऐं जहन्नमी आहे। दोस्तो, अहिड़ी तरह पाण अहले बैत अतहार, हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम महदी वग़ैरह जंहिं बि जन्नती हुजण जा शाहिद आहिनि, उन्हनि जे हवाले सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहे बि जन्नती आहिनि, त यकीनन उहे जन्नती आहिनि। ऐं हज़रत उवैस करनी जे लाइ त पाण फरमायूं क़यामत जे ॾियारे 70,000 मलाइक उवैस करनी जे रंग में हूंदा। मां मुस्तफ़ा करीम ऐं ख़ुदा जी ज़ात खां सवाइ उन हक़ीक़ी उवैस करनी खे केरु न सुञाणंदो, ऐं अल्लाह ताला उनखे लिकाए जन्नत में मोकिलींदो। ऐं उन्हनि जे जन्नती हुजण में जेको शक करे उहो हिन आयत जो मुनकर, बेदीन ऐं जहन्नमी आहे। दोस्तो, प्रोग्राम सही राह, मां आहियां मां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सूरतुल बक़रा जी 143 आयत उम्मत मुहम्मदिया जो एहतिदाल अव्हांखे ॿुधायां पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभिनी रसूलनि जा सरदार ऐं सभिनी खां अफ़ज़ल ऐं वॾे शरफ़ वारा आहिनि। छो त जॾहिं संदन निस्बत सां संदन उम्मत ॿियनि सभिनी उम्मतुनि खां भली आहे, त संदन असहाब सगोरा ॿियनि नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे असहाबनि खां अफ़ज़ल, ऐं संदन अहल बैत ॿियनि नबीयनि अलैहिमुस्सलाम जे अहल बैत खां अफ़ज़ल, संदन शहर मक्को ऐं मदीनो ॿियनि नबीयनि जे शहरनि खां अफ़ज़ल, त संदन ज़ात बाबरकात जे अफ़ज़ल हुजण में कहिड़ो शक आहे। वमा जालना खां बैतुल मुक़द्दस खे क़िबलो बनाइण, वरी उन खां फेराए बैतुल्लाह शरीफ़ खे क़िबलो बनाइण जूं हिकमतूं बयानु कयूं वियूं। हिकु त उन्हीअ सां उहे माण्हू जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बिना चूं चुरा जे इताअत कंदा आहिनि, उन्हनि खां जुदा थियनि जेके हर ॻाल्हि ते एतिराज़ करणु ऐं पंहिंजे अकुल जी सनद हासिलु करण जा आदी आहिनि। लिन अलम जी आम माना आहे तव्हां त ॼाणो, पर उन सां हिकु शुबहो थो पैदा थिए त छा अल्लाह ताला उनखे पहिरियां कोन थो ॼाणे। उन जे करे फ़साहत वारनि जे सरदार, बलागत वारनि जे इमाम हज़रत अली करमल्ला वजहू जन फरमायो आहे त लिन अलम जी माना लिन रा आहे, यानी तव्हां त ज़ाहिर करे ॾिसूं ऐं जेका शइ क़दीम खां असांजे इल्म अज़ली में आहे उनखे वाक़िअ थींदे ॾिसूं। दोस्तो, ॿियो त उन अमर करण सां ख़बर पवे थी त हाणे सरदारी ऐं नबूवत बनी इसराईल खां निकिरी औलाद इस्माईल में आई आहे। उन जे करे काबे खे क़िबलो बनायो वियो आहे। उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि तमामु वॾी आहे, मगर जंहिंखे अल्लाह ताला हिदायत ॾिए थो त उहो फ़रमान एज़दी खे तस्लीम करे मञे थो। वमा कान अल्लाहु लियुदिअ ईमानकुम में निमाज़ खे ईमान सॾियो वियो आहे। बज़ी असहाबन रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन खे ख़्यालु थियो त जेकी मुस्लमान बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा रहिया ऐं क़िबले जे मटिजण खां अॻु में ई वफ़ात करे विया, उन्हनि जूं उहे निमाज़ूं त ज़ाया थी वियूं।
दोस्तों, उन्हनि जी तसल्ली ऐं तस्कीन लाइ ॿुधायो वियो त अल्लाह ताला अव्हां जे ईमान यानी निमाज़ खे ज़ाया न कंदो, छो त बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण बि उन जे हुक्म सां हो। उन जे करे उन्हनि निमाज़ुनि जे ज़ाया करण जो सवाल ई पैदा नथो थिए। अल्लाह ताला माण्हुनि सां निहायती बाज़ारो ऐं महिरबान आहे। दोस्तों, प्रोग्राम सही राह मां आहियां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी तफ़सीर हसनुल बयान जो मजमूई तौर ते तफ़सीर तर्जुमो अव्हां ताईं पहुचायां पियो। हींअर पाण हलूं था क़ुरान पाक जे सूरतुल बक़रा जी 144 आयत। 143 आयत में उम्मत मुहम्मदिया जो एतदाल अव्हां ॿुधो ऐं यकीनन उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। ऐं 144 आयत हाणे बैतुल्लाह शरीफ़ जो क़िबलो बणिजणु उन्हीअ जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला हिन आयत सगोरी जे अंदरि बयानु फ़रमायो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो, क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समाए फ़लनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वहैसुमा कुन्तुम फ़वल्लू वुजूहकुम शत्रह व इन्नल्लज़ीन ऊतुल किताब लयअलमून अन्नहुल हक़्क़ु मिर रब्बिहिम वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा यअमलून। बेशक ॾिसूं पिया बार बार मुंहुं फेराइण तुंहिंजे खे आसमान ॾांहुं, पोइ ज़रूरु फेराईंदासूं तोखे उन क़िबले ॾांहुं जो राज़ी थींदे। उन खां पोइ फेराए पंहिंजे मुंहं खे मस्जिद हराम ॾांहुं ऐं जिते बि हुजो पोइ फेरायो पंहिंजनि मुंहंनि खे उन तरफ़। ऐं बेशक उहे जो ॾिना विया किताब अलबत्ता ॼाणनि था त बेशक इहो हक़ आहे उन्हनि जे रब जे तरफ़ां ऐं न आहे अल्लाह गाफ़िल उन्हनि कमनि खां जो कनि था। दोस्तों, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुनव्वरह में अचण खां पोइ बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ त पढ़ंदा हा, मगर हिकु तरफ़ काबो शरीफ़ संदन ॾाॾे सैयदना इब्राहीम ख़लील अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़िबलो हो ऐं अहले अरब खे इस्लाम ॾे माइल करण जो मुअसर ज़रियो बि हो, त ॿिए तरफ़ यहूदिन ताना थे हयां, मिहणा थे ॾिना त जेकॾहिं असांजी मुखालिफ़त था कनि त पोइ असांजे क़िबले ॾे मुंहुं करे निमाज़ छो था पढ़नि। उन जे करे संदन शौक़ु हो, ज़ौक़ु हो त जेकॾहिं अल्लाह ताला फ़रमाए त काबे शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ूं। अल्लामा राज़ी अलैहि रहमत हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत करे लिखियो आहे त पाण जिब्राईल अलैहिस्सलाम खे फ़रमायो हुआऊं त मुंहिंजी इन ॻाल्हि सां मुहबत आहे त मां बैतुल मुक़द्दस जे बजाए बैतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ां। जिब्राईल अर्ज़ु कयो त मां बि हुक्म जो बंदो आहियां। अमां अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो। दोस्तों, ही तफ़सीर कबीर सुफ़े 109 जुज़ुर राबे में रवायत बयानु कई आहे, यानी मां सिर्फ़ु मञण वारो आहियां। जिब्रील चवे थो त आका मां सिर्फ़ु मञण वारो आहियां, अव्हां मञण वारा बि आहियो, मञाइण वारा बि। अल्लाह ताला अव्हां जी दुआ क़बूल कंदो ऐं अव्हां जी रज़ा चाहींदो आहे। पाण दुआ घुरियाऊं। उन खां पोइ जिब्राईल सॻोरे जे अचण ऐं उन हुक्म आणण जे इंतज़ार में आसमान ॾांहुं मुंहुं मुबारक खणी पिया निहारींदा हुआ। तफ़सीर नईमी सुफ़े 21 जुल्द 2 में बयानु फ़रमायो आहे त हुज़ूर हमेशह आसमान ॾांहुं मुंहुं खणी निहारींदा हुआ। अल्लाह ताला खे पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ही अदा एतिरी त प्यारी ऐं संदन दिलि खे ख़ुशि रखणु एतिरो त पसंदि ऐं मतलूब हो जो हिन आयत में ऐलान कयईं त ओ महबूब, ओ दिलरुबा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम, जेको क़िबलो अव्हांखे पसंदि आहे उहो ई असांखे पसंदि आहे ऐं अव्हांखे राज़ी करण जे लाइ काबे शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम था कयूं। सुभानअल्लाह।
दोस्तों हिते हिकिड़ो आलमाना सवाल थो अचे त नरा जम मुतकल्लिम मुज़ारे जो सीगो आंदो वियो आहे। हीअ अरबी ग्रामर आहे जंहिंखे उलमा सम्झनि था। उलमा जो बहस आहे राइना माज़ीअ जो सीगो छो न आंदो वियो। त नरा जी माना ॾिसूं था उन में इन ॻाल्हि ॾे इशारो आहे त अव्हां जे मुंहुं मुबारक जो बार बार आसमान जे तरफ़ खणी निहारणु अहिड़ी शइ न आहे जो उनखे माज़ीअ गुज़िरियल दौर जो किस्सो बनाए पेश कजे, बल्कि कुदरती निगाहूं उन रूह परवर मंज़र जो हर वक़्तु मुशाहिदो करे रहियूं आहिनि। अव्हां जे बार बार निगाहुनि खणण में कहिड़ो न महबूबीअ जो अजीब अंदाज़ आहे। सुभान अल्लाह। दोस्तों ॼाणणु घुरिजे त फलनुवल्लियन्नक में लाम ऐं नून ॿई ताकीद जे लाइ आहिनि। ताकीद तहक़ीक़ ऐं क़िस्म वारा कलमा ऐं ॿियनि सां उन्हनि खे एतमाद ॾियण लाइ मगर प्यारनि सां इज़हार करम लाइ आंदा वेंदा आहिनि। जीअं क़ुरान पाक में फ़रमान इज़्ज़ती आहे फला व रब्बिक ला युमिनून, आयत आहे त तुंहिंजे रब जो कसम त ईमान न आणींदा। मथीं आयत में ख़िताब जॾहिं त ख़ासि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे, उन जे करे कद नरा में कद तहक़ीक़ जी माना वारो लफ़्ज़ मुहब्बत जे इज़हार लाइ आहे। ऐं अल्लाह ताला जो ॾिसणु ज़ाहिरी अखि सां न आहे, छो त उहो उन्हनि ज़ाहिरी ऐसा खां पाक आहे। उहे ज़ाहिरी उज़वा ख़ुदा अज़्ज़ व जल जे शान जे ख़िलाफ़ आहिनि, जेकी कॾहिं ख़राब थियनि त कॾहिं ऐनक जी ज़रूरत महसूस कनि। अल्लाह ताला सारी मख़लूक़ खे ॾिसे थो, मगर काफ़रनि खे ग़ज़ब सां, गुनहगारनि खे रहम सां ऐं पंहिंजनि प्यारनि खे मुहब्बत सां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे घणनि माण्हुनि ॾिठो हो, मगर जन मुहब्बत ऐं इश्क़ सां ॾिठो उहे मोमिन मुस्लमान थिया, ऐं जन अबू जहल जी अदावत वारी नज़र सां ॾिठो उहे काफ़र ऐं बेईमान थिया। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा, पोइ ज़रूरु फेराईंदासूं अव्हां खे उन क़िबले ॾांहुं जंहिंखां अव्हां राज़ी थींदव। इन जाइ ते राज़ी थियणु नाराज़ हुजण जे मुक़ाबले में नाहे, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करण खां नाराज़ न हुआ। अल्लाह ताला जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जे फ़रमान ते नाराज़ कीअं थींदो, पर मक़सदु आहे त पाण बैतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करण में वधीक राज़ी हुआ। हिते उन जो इज़हार कयो वियो आहे, वरन त बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करण में बि पाण राज़ी हुआ। अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त तरदाहा में मजाज़ इस्तेमालु थियल आहे, मुहब्बत ऐं शौक़ जी माना, छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करण में कावड़ कंदड़, नाराज़ थींदड़ ऐं कराहत सम्झंदड़ न हुआ। हिते मुराद हीअ आहे त उन ॾांहुं अव्हां मुहब्बत ऐं शौक़ रखो था, नफ़सानी ख़्वाहिश ऐं तबई तक़ाज़ा जे करे न, छो त नबी उन्हनि खां पाक आहे, पर दीनी मक़सदनि जे करे जेके अल्लाह ताला जे घुर जे मुआफ़िक़ आहिनि। फ़वल्लि वजहक, पोइ मस्जिद हराम बैतुल्लाह शरीफ़ वारी मस्जिद ॾांहुं मुंहुं फेरायो। हिते सिर्फ़ु मुंहुं फेराइण न, पर सॼो जिस्म फेराइण मुराद आहे, छो त निमाज़ में सॼो जिस्म क़िबले खे साम्हूं कबो आहे, पर इंसानी जिस्म में मुंहं खे वॾी अहमियत आहे, उन जे करे उन जो ज़िक्र कयो वियो आहे। या वजह मां मुराद ज़ात आहे, जीअं अल्लाह ताला जे शान में आहे फ़सम वजहुल्लाह, अॻ में वाइदो हो त अव्हां खे अव्हां जे ख़ुशि करण लाइ बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम कंदासीं, ऐं हिन आयत में इहो वाइदो पूरो करे हुकुम कयो वियो आहे। हिते ॿ टे फ़ाइदा मालूम थियनि था। दोस्तो, सभ खां पहिरीं काबे मुकर्रम जो क़यामत ताईं क़िबलो हुजणु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ुशि करण जे लाइ आहे। आयत में क़िबलतन जी सिफ़त तरदाह आहे, ऐं उन खां पोइ फ़वल्लि वजहक में फ़े तरतीब जी आहे, यानी जॾहिं तव्हां काबे मुकर्रमा खां वधीक राज़ी आहियो त उन ॾांहुं ई मुंहुं करे निमाज़ पढ़ो, जंहिंमां मालूम थियो त ॿिया सभु माण्हू क़ानून जा मुंतज़िर आहिनि, पर क़ानून महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी रज़ा तलब करे रहियो आहे।
खुदा की रज़ा चाहते हैं, दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर ॿियो, जेकॾहिं शुरू खां ई काबे शरीफ़ खे मुस्तक़िल तरह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं संदन उम्मत लाइ क़िबलो मुक़ररु कयो वञे हा त बि मुमकिन हो, मगर बैतुल मुक़द्दस ॾांहुं मुंहुं कराए पोइ वरी बैतुल्ला शरीफ़ ॾे मुंहुं करण जो हुकुम करणु ऐं ॿुधाइण त इहो अव्हां जे ख़ुशि करण जे लाइ आहे, उन में संदन शान महबूबियत जे इज़हार सां गॾु इहो बि वाज़े करणो हो त काबो शरीफ़ यानी अल्लाह जो घर ख़ुदि जेको काबो आहे उन्हीअ ते महिरबानी बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सदक़े थी आहे, जो क़यामत ताईं ईमान वारनि जो क़िबलो बणियो आहे। उन जे करे जेकॾहिं कंहिं निमाज़ीअ खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ंदे सॾिन त उहो निमाज़ जी हालत में संदन ख़िदमत में हाज़िर थिए ऐं उहा हाज़िरी फ़र्ज़ आहे। उन में जेतोणीक क़िबले खां मुंहुं फिरी वेंदो पर तॾहिं बि उन जी निमाज़ बातिल न थींदी। इमाम बुख़ारी हज़रत अबू सईद इब्नुल मुअल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त मूं मस्जिद में निमाज़ पे पढ़ी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे सॾियो। हज़रत अबू सईद थो फरमाए, निमाज़ पढ़ंदे हुज़ूर सॾियो पर निमाज़ में हुजण जे करे मूंखे जवाबु अर्ज़ु न कयो। निमाज़ पूरी करण खां पोइ संदन ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि त मां निमाज़ पढ़ण में मशगूल हुयुसि। त दोस्तो पाण फरमायूं, छा अल्लाह ताला जो फ़रमान न आहे त इस्तजीबू लिल्लाहि वलिर रसूल इज़ा दआकुम, जंहिं वक़्तु अल्लाह ऐं उन जो रसूल अव्हांखे सॾे त उनखे क़बूल कयो। हिन हदीस जी शरह कंदे अल्लामा अली उल क़ारी अलैहि रहमत लिखियो आहे त हीअ हदीस दलालत थी करे हिन ॻाल्हि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सॾ खे क़बूल करणु ऐं संदन ख़िदमत में हाज़िर थियणु निमाज़ खे नथो भञे, जीअं संदन ज़ात खे मुख़ातिब थी निमाज़ में अस्सलामु अलैक अय्युहन नबी पढ़णु निमाज़ खे नथो भञे। त दोस्तो महबूब करीम साहिब ख़ुल्क़ अज़ीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात खे राज़ी करणु ऐं संदन रज़ा तलबी लाइ सुहिणा अमल करणु शिरक न पर आइन सवाब आहे, जीअं क़ुरान पाक में आहे वल्लाहु व रसूलुहु अहक़्क़ु अन यर्दूहु, सूरत तौबह रुकू 8 जे अंदरि, यानी अल्लाह ऐं उन जो रसूल वधीक हक़दार आहे जो उन खे राज़ी कनि। मस्जिद हराम बैतुल्ला शरीफ़ वारी मस्जिद में काबे शरीफ़ ॾांहुं सफ़ा सिधो थी बीहणु ऐं ओॾांहुं मुंहुं करणु फ़र्ज़ु आहे ऐं मके पाक जे शहर वारनि खे मस्जिद ॾांहुं मुंहुं करणु ऐं परे वारनि खे बैतुल्ला शरीफ़ वारे तरफ़ ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे। जीअं पाकिस्तान हिंदुस्तान वग़ैरह वारनि लाइ ओलह जो तरफ़ क़िबलो आहे, उन जे करे फ़रमान थियो फ़वल्ले वजहक शत्रल मस्जिदिल हराम, पोइ पंहिंजो मुंहुं मस्जिदुल हराम जे तरफ़ फेराए। दोस्तो शरीयत इस्लामिया क़यामत ताईं अचण वारनि नसलुनि ऐं पूरी दुनिया जे मुल्कनि लाइ मुकमल ज़ाब्ते हयात आहे। उन जे करे शरई हुकुमनि खे एतिरो असां रखियो वियो आहे, तमामु आसान आहे, सवलो आहे, जो हर ॻोठ झंगल जबल ऐं जज़ीरे में रहण वारा मुस्लमान उन ते पंहिंजे मुशाहिदे सां अमल कनि ऐं कंहिं बि मरहले ते हरूभरू हिसाबात रियाज़ी या आलात वग़ैरह जी ज़रूरत न पवे। 48 डिग्रियुनि जो वसी ओलह वारो तरफ़ ओभर वारनि जे लाइ क़िबलो आहे। उन्हनि में जेकॾहिं 5 या 10 डिग्रियुनि जो फ़र्क़ु बि थी वञे त उन्हनि सां निमाज़ ते को बि फ़र्क़ु नथो पवे ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस मुबारक सां उन जी वधीक वज़ाहत थिए थी, जीअं तिरमिज़ी शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त मा बैनल मशरिक़ वल मग़रिब क़िबलतह, यानी ओभर ऐं ओलह जो विच क़िबलो आहे। ही मदीने मुनव्वर वारनि लाइ संदन इरशाद आहे, छो त उन्हनि जो क़िबलो ओभर ऐं ओलह जे विच में ॾखिण तरफ़ आहे। जीअं उन्हनि लाइ ओभर ऐं ओलह जो विच क़िबलो आहे, अहिड़ी तरह सभिनी माण्हुनि लाइ उन्हनि जे क़िबले वारो पासो क़िबलो आहे। उन हदीस शरीफ़ गोया शत्रल मस्जिदिल हराम जी वज़ाहत करे छॾी आहे त बैतुल्ला शरीफ़ वारी मस्जिद जो तरफ़ ई काफ़ी आहे।
मस्जिद जे ठाहिण वक़्तु इहा कोशिशि करणु घुरिजे त सिधी तरह बैतुल्ला शरीफ़ जे तरफ़ ॾे बीहे। ॿहिराड़ियुनि ऐं झंगलनि में या नई आबादी में जिते पुराणियूं मस्जिदूं बि न हुजनि त उते ओभर ओलह सही सम्झी ऐं कुतुब तारे खे नज़र में रखी बैतुल्ला शरीफ़ जो अंदाज़े सां तरफ़ मुक़ररु कजे। हिन वक़्तु जेकी दुनिया ते औज़ार कुतुब नुमा वग़ैरह ईजाद थिया आहिनि उन्हनि जो इस्तेमालु करण बि मुफ़ीद आहे। वही सुमा कुंतुम, किथे बि हुजो त मुंहुं मस्जिद हराम ॾे करे निमाज़ पढ़ो। दरिया में हुजो, ख़ुश्कीअ ते हुजो, ज़मीन ते हुजो, जबल ते हुजो, ओभर में या ओलह में, ॾखिण में या उत्तर में, जिते बि हुजो ऐं जॾहिं बि निमाज़ पढ़ो त अव्हांजो क़िबलो उहो ई आहे। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त निमाज़ में त अक्सर सूरतुनि में बैतुल्ला शरीफ़ जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे, पर उनखां सवाइ क़ुर्बानी, तिलावत क़ुरान ऐं मरंदड़ जो मरण वक़्तु मुंहुं क़िबले ॾे करणु मुस्तहब आहे। व इन लज़ीन ऊतुल किताब, यानी यहूदिन ऐं नसारनि जे उलमा खे बि इहो इल्मु ऐं ख़बर आहे त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जो ॿिनि क़िबलनि ॾे निमाज़ पढ़णु ऐं पढ़ाइणु उन में तब्दीली अचणु सभु हक़ ऐं सच आहे। इहा सिर्फ़ु नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी ज़ाती राय न, पर अल्लाह ताला जे तरफ़ां आहे, छो त संदन किताबनि में इहो लिखियलु आहे त नबी आख़िरुज़्ज़मान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे नबूवत जे निशाननि मां हीअ निशानी बि आहे त पाण इमामुल क़िबलतैन आहिनि। ऐं अॻियनि नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम बि इहा ख़बर ॾिनी हुई, पर ईसाई ऐं यहूदी मज़हबी अॻुवान आमदन इहा ॻाल्हि लिकाइनि था, मगर अल्लाह ताला संदन उन अमल खां बेख़बर न आहे। उहो त संदन हर किरदार खे ॼाणे थो ऐं खेनि सज़ा बि उहो ई ॾींदो। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह तफ़सीर अहसनुल बयान अॼु सूरतुल बक़रह जी 143 आयत में उम्मत मुहम्मदिया जो एतदाल अव्हांखे ॿुधायुमि। उन खां पोइ ही 144 आयत जंहिंमें बैतुल्ला शरीफ़ जो क़िबलो बणिजणु, ॿिन्ही आयतुनि जी तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायां पियो, इन उमेद सां त अल्लाह तबारक व तआला जल शानहू अमन वालहू अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त मस्जिद हराम जो ज़िक्र थियो, उन खे अल्लाह ताला क़िबलो बणायो। मस्जिद हराम जी माना छा आहे? हिन आयत में अल्लाह ताला बैतुल्ला शरीफ़ जे चौतरफ़ क़ाइमु थियल मस्जिद खे अल मस्जिदिल हराम सॾियो आहे ऐं बैतुल्ला शरीफ़ जे ॿाहिरां वसी इलाइक़े खे हरम सॾियो वियो आहे। हराम जी माना आहे ममनू, यानी मन कयल। उन्हनि जायुनि खे अल्लाह ताला शरफ़ ऐं शान अता कंदे उन्हनि जे हदुनि में केतिरा कम जेके ॿिए हंधि जाइज़ आहिनि, जीअं शिकार करणु वग़ैरह, हिते नाजाइज़ ऐं मना कया आहिनि। उन जे करे उन्हनि खे अल मस्जिदिल हराम या हरम सॾियो वियो आहे। जी दोस्तों, दीन इस्लाम जे हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अव्हांजो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हांजे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती ऐं ताज़गी लाइ हीअ हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थी हुजे त माफ़ कजो। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी शाज़ली नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिश कई अथमि।
इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। जी दोस्तों, प्रोग्राम जे आख़िर में उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाम शामिलु कंदा आहियूं हिन सही राह जे सफ़र में, जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी तफ़सीर खे, क़ुरान करीम जी अज़मत खे ॿुधनि था। सभ खां पहिरीं अॼोके हिन प्रोग्राम में असांजो दोस्त दीनी स्कॉलर अल्लामा आबिद अली राजभर ताहिरी साहब सही राह जे सफ़र में शामिलु थिया। उन सां गॾोगॾु रोज़ जे मामूल जीअं असांजो बाज़ौक़ लिसनर, इंतिहाई आशिक़ रसूल ऐं कलाम पाक जी अज़मत जो निहायती एहतराम करण वारो असांजो मोहतरम दोस्त मोहतरम जोखियो नईम ताहिरी साहब असांजे हिन सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम जावेद सारियो ॻोठ बिंदी मोहन जो दड़ो तालके डोकरी ज़िले लाड़काणे खां अॼोके सही राह जे सफ़र में शामिलु थिया। मोहतरम अब्दुल सत्तार सूमरो ताहिरी साहब, मोहतरम निसार अमन लाशारी साहब, मोहतरम ज़ुल्फ़कार अली नोहाणी साहब, मोहतरम अली गुल सारियो साहब ऐं असांजी भेण मोहतरमा सिंधु सिंधी ऐं मोहतरम भाउ जसारत इलियास जोखियो मकली ठटे जे तारीख़ी मागन तां रोज़ जे मामूल जीअं अॼु बि पंहिंजो मुहबतूं ऐं अल्लाह ताला जे कलाम इलाही खे ॿुधण जो ज़ौक़ रखी प्रोग्राम सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम सद्दाम अकबर दर साहब, मोहतरम रहीम रिणो महेसर साहब, मोहतरम अतीक़ुर रहमान अब्बासी साहब, मोहतरम मोहम्मद हलीम गिलाल साहब, मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बेजाराणी साहब अॼोके हिन सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ लुंड साहब, मोहतरम ख़ालिद चांडियो साहब, मोहतरम ग़ुलाम रब्बानी साहब, ग़ुलाम रब्बानी सरकी साहब, मोहतरम इफ्तिखार अहमद मेमन साहब हाईकोर्ट हैदराबाद खां सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम इमदादुल्ला बेजाराणी साहब ऐं असांजी मोहतरमा भेण सिंधु सिंधी साहिबा ऐं मोहतरम भाउ जसारत इलियास जोखियो साहब तारीख़ी तहज़ीबी माग छठे खां लिखनि था त सुबुह सारियम सिक मां लॻी प्यारनि जी यादि, सोचुमि त सारियां सॼणनि खे जन जी आहे अंदरि आस, छा लिखां तन प्यारनि ते जेके पाण सदाईं पास, मौला तन खे रखा आबाद जेके रहनि मुंहिंजे रूह में। सलाम चयूं, वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हक़ सजण साईं, बेशक हक़ सजण साईं। सदाबहार जान अॼोके हिन सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम तुन्यो अब्दुल क़यूम साहब, मोहतरम मुफ्ती शाहनवाज़ बुघियो साहब सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। मोहतरम सुघड़ ऐं शाइर उस्ताद मोहतरम सादिक अली मलिक साहब कश्मीर खां पंहिंजे सही राह जे सफ़र में शामिलु रहिया। सखर खां असांजो उस्ताद ऐं भलोड़ सुघड़ शाइर मोहतरम मुश्ताक बुरड़ो साहब सही राह जे सफ़र में शामिलु रहियो। मोहतरम फ़हीम अहमद मल्लाह साहब जोखियो नईम साहब ऐं मोहतरम सांवल मीराली असांजे सिंध जो तमामु निरालो शाइर हिन सही राह जे सफ़र में अॼु शामिलु रहियो। अवां मूं लाइ दुआ कयो, मुंहिंजो अव्हां लाइ दुआऊं आहिनि। हर पल जिते रहो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, टिड़ंदा मुस्कुराईंदा गुलनि वांगुरु महकंदा रहो, सदाईं बहार जी मौसम में शाद आबाद हुजो। ख़ुदा पाक कॾहिं अव्हां जी ज़िंदगी में ख़िज़ा न आणे। अल्लाह ताला असां अव्हां जे घरनि खे बचड़नि खे शाद व आबाद रखे। असांजे मुल्क ऐं मिलत खे अल्लाह ताला हमेशह सलामत रखे। दुश्मन जी बद नज़र खां, ज़ालिम जे ज़ुल्म खां, हासिद जे हसद खां अल्लाह ताला महफ़ूज़ फ़रमाए। रब काइनात असां अव्हां जे अबे अमड़ खे बख़्श फ़रमाए। अल्लाह ताला असांजे भाइरनि जे जोड़ सिक साह मुहबत क़राबतदारी क़ुर्ब खे सलामत रखे। मिटनि माइटनि क़रीबनि सां मुहबत जे रिश्ते खे क़ाइम ऐं दाइम रखे। रब काइनात अज़ वजल खां दुआ आहे त अल्लाह ताला असां अव्हां जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में तरक्की
इज़ाफ़ो वाधारो फ़रमाए। रब कायनात जी ज़ात बाबरकात खां दुआ है त रब कायनात पंहिंजे महबूब जी हक़ीक़ी मुहब्बत इश्क अता फ़रमाए। असांजे दिलनि मां बुग़्ज़, कीनो, हसद, गुरूर, तकब्बुर, वॾाई, अना खे दूर फ़रमाए। ख़ुदा कायनात असांजी ज़ुबान खे शाकिर ऐं क़ल्ब खे ज़ाकिर बनाए। असांजे क़ल्ब में ख़ुदा अज़्ज़ व जल जे ज़िक्र जी अल्लाह 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 जी तमार ता क़यामत क़ाइम ऐं दाइम रहे। ज़िंदगीअ में त ज़िक्र जारी रहे, पर जॾहिं लहद में लहूं त अल्लाह ताला ईमान जो मौत नसीब फ़रमाए, सकरात जी सख़्ती खां बख़्शिश अता फ़रमाए, माफ़ फ़रमाए, सकरात जी सख़्ती आसान फ़रमाए। जॾहिं मरी क़ब्र में हलूं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। हुज़ूर जे नूर जे सदके असांजे क़ब्रुनि खे ता हद निगाह कुशादो फ़रमाए। क़ब्रुनि खां जॾहिं उथूं त मुस्तफ़ा करीम वारे लिवाइल हमद वारे झंडे जी रहमत जी छांव नसीब फ़रमाए। उन रहमत वारे झंडे जी छांव जे तुफ़ैल अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात असां वांगे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिफ़ात कुबरा शिफ़ात उज़्मा नसीब फ़रमाए। ऐं जॾहिं जन्नत में हलूं त पंहिंजे मुर्शिद कामिल सां गॾु हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो अल्लाह ताला पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जाॾे पैर ताॾे ख़ैर। अल्लाह निगहबान।